अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वली कार आउं मारवी थी। सबका पहली शाम खदा से हेडलाइंस। तो भरपूर तैयारी से ईंदासीं। पीटीआई चेयरमैन इमरान खान हुकूमत खिलाफ एक भेरो भी तैयारी से अचण जो ऐलान कंदे चयो आहे त केर बि ग़लत फहमी में न रहे तो वो इम्पोर्टेड हुकूमत के तस्लीम कंदा। हिन भेरे तैयारी न हुई, हाणे भरपूर तैयारी से ईंदा। जेकॾहिं इस्लामाबाद में वेही रहनि हा तो खून रेसी थे हा ऐं पुलिस खिलाफ नफ़रत वधी वञे हा। कारकुन वॾी कावड़ में हुआ, इस्टेब्लिशमेंट सां का बि डील नाहे थी। जवाबदार पंहिंजे फ़ाइदे लाइ रूल्स में तरमीम कीअं थो करे सघे? सुप्रीम कोर्ट ECL रूल्स में तरमीम जो तरीक़ेकार तलब करे वरितो। जांच इदारनि में मुबैना हुकूमती मुदाख़लत बाबति केस जी ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾींदे चीफ जस्टिस चयो आहे त रियासत खिलाफ़ कार्रवाई ते अदालत कार्रवाई कंदी। छा वफ़ाक़ी काबीना रूल्स जी मंज़ूरी ॾिनी? काबीना मेंबर ज़ाती फ़ाइदे लाइ कानून में तरमीम कीअं था करे सघनि? ECL मां ख़ारिज कयल काबीना मेंबरनि जी फ़हरिस्त पेश कई वञे। हुकूमत नैब चेयरमैन की मुकर्ररी ते गौर शुरू करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की अपोजिशन लीडर राजा रियाज़ से मुलाकात। ज़रिए मूजिब हुकूमत रिटायर्ड जज बदिरां ब्यूरोक्रेट के नैब चेयरमैन बणाइण जो फ़ैसिलो कयो आहे। नैब चेयरमैन लाइ चौधरी कमर समान ऐं फवाद हसन फवाद जा नाला कोर हेठि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जूं तादिल सां मुलाकातूं जारी। वज़ीर आज़म सां बलूचिस्तान अवामी नेशनल पार्टी के अबाण अहमद वली खान ऐं बिन मुलाकात कई। वज़ीर आज़म अॼु तादियुनि जे मान में आजियाणो विझींदो। मुलाक़ातनि दौरान मुल्की मुआशी सूरतहाल ऐं ॿिनि मामलनि ते गौर थींदो। सेनेट नैब इलेक्शन तरमीमी बिल 2022 अक्सरियत राय सां मंज़ूर करे वरिता। मुखालिफ़ धुर जे मेंबरनि जो चेयरमैन जी डाए सारू एहतजाज, नारेबाज़ी। अपोजिशन मेंबरनि एजेंडा जूं कॉपियूं फाड़ी छॾियूं। कानून वारी वज़ीर आसिम नसीर तारड़ जो चवणु आहे त अॻूणी हुकूमत में नैब कानून जो ग़लति इस्तेमालु कयो। संगपार पाकिस्तानी जे वोट जो हक़ ख़त्म नाहे कयो पियो। PTI हुकूमत रूल्स के ख़त्म कयो। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन लाइ वक़्तु घुर्बल आहे। इलेक्शन ऐं तरीक़ेकार वाज़े करणु इलेक्शन कमीशन जो कमु आहे। वफ़ाक़ी सरकार IMF जो मुतालबो मञी वरितो। पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतनि में हिकु धक सां 30 रुपया वाध। नोटिफिकेशन जारी। पेट्रोल 179 रुपया 86 पैसा ऐं डीज़ल जो नओं अघु 174 रुपया 15 पैसा फ़ी लीटर मुक़ररु। लाइ डीज़ल 148 रुपया 31 पैसा ऐं कासलेट 155 रुपया 56 पैसा फ़ी लीटर थी वियो। नाड़े वारी वसीम मुफ्ता इस्माइल जो चवणु आहे त IMF पेट्रोल जी क़ीमत वधाइण ताईं रिलीफ ॾियण खां इनकार कयो आहे। गुज़िरियल हुकूमती पॉलिसियुनि सबबि तेल जे अघनि में वाध करणी पई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ॾुखियो फ़ैसिलो कयो आहे। मुल्क में महांगाई जो तूफ़ान। पेट्रोल खां पोइ अटो बि महांगो। यूटिलिटी स्टोरनि ते अटे जी क़ीमत में इज़ाफ़ो थी वियो। अटे जो 20 किलो वारो थेलो 180 रुपया महांगो कयो पियो। अटे जो 20 किलो वारो थेलो 800 रुपयनि मां वधी 988 रुपया थी वियो। तेल जे अघनि में वाध पार ट्रांसपोर्ट जा भाड़ा बि वधी विया। पाकिस्तान ट्रांसपोर्ट काउंसिल इंट्रासिटी बस ओनर्स जो भाड़नि में 30 खां 35% वाध जो ऐलान। गुड्स ट्रांसपोर्ट बि भाड़ो न वधाइण ते था रोक जी धमकी ॾेई छॾी। अॼु गुड्स ट्रांसपोर्ट कंपनी जो हंगामी इजलास थींदो। हुकूमत पारां IMF जो पेट्रोल महांगो करण वारो शर्त मिलण बाद डॉलर सस्तो। इंटरबैंक में डॉलर 2 रुपया सस्तो थी वियो। डॉलर सस्तो थियण बाद इंटरबैंक में 200 रुपया थी वियो। पेट्रोल अघनि में 2 रुपयनि ताईं वाध रुखियो फ़ैसिलो ॾुखियो हो। रोज़मरह खां बहितर आहे त ग़लती सुधारी वञे। पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज चयो आहे त डॉलर जे अघ ते साबितो आंदो वियो। मशीद बि बहितर थी रही आहे। जल्द अवाम खे घी ऐं खंड ते बि पैकेज ॾिनो वेंदो।
वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां अॼु क़ौम खे ख़िताब करण जो इम्कान। ज़रिए जो चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ अवाम खे मौजूदा सियासी ऐं मुआशी सूरतहाल ते एतमाद में वठंदो। वज़ीर आज़म पेट्रोल अघनि में वाधे ते बि ॻाल्हाईंदो। नाड़े वारे वसीम मुफ्ता इस्माइल जो चवणु आहे त वज़ीर आज़म महांगो पेट्रोल बर्दाश्त न कंदड़ कंहिं पैकेज जो ऐलान कंदो। हू अवाम खे रिलीफ फराहम करणु चाहिनि था। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी जी खोट बरक़रार, ज़मीनूं बंजर बणिजी वयूं। शाख़नि में पाणी न हुजण ते आबादगार ज़राफ़ा एहतिसाज बणिजी विया। आबादगारनि जो चवणु आहे त पाणी जी खोट सबबि फ़सल तबाह थी रहियो आहे। फौरी तौर पाणी फ़राहम कयो वञे। सिंध हाई कोर्ट दुआज़ेरा केस बाबत पुलिस की रिपोर्ट रद्द करे छॾी। IG सिंध सूमर ॾियारे तलब निगरी खे हर सूरत में पेश करण जो बि हुकुम। सिंध हाई कोर्ट में निमरा कासमी की बादशाही बाबत केस की ॿुधणी। पुलिस निमरा केस में दुआज़ेरा बाबत अख़िराई रिपोर्ट पेश कई। जस्टिस आगा फैसल रिमास ॾिना त दुआज़ेरा केस सां गॾु हिन केस खे ॿुधो थींदो। IG खे चई छॾियो निगरियूं पेश न थियूं त तव्हां ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। वायरल कश्मीर में भारतीय जुल्म जारी। 4 कश्मीरी नौजवान भारतीय फौज हथां शहीद। कश्मीर मीडिया सर्विस मौजूद भारतीय फौज पुलवामा में कूड़े ऑपरेशन जी आड़ में 6 नौजवाननि खे शहीद कयो। 3 ॾींहं दौरान शहीदनि जो अंग ॾह थी वियो आहे। पीर बोट वेझो अंबनि जे बाग मां नौजवान जो लाशत। नौजवान इमरान भण जे वारसनि क़तल जो शक ज़ाहिर करे छॾियो। सनद चवणु आहे त नौजवान खे क़तल कयो पियो आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। पुलिस मौजूद बाक़ी आपघात आहे या क़तल उन बाबति जांच कई पई वञे। PDMA सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में हीट वेव बाबति अलर्ट जारी करे छॾियो। 27 मई खां ॿीहर गर्मी में वाधे जो इम्कान। PDMA मौजूद लाड़काणो जैकबाबाद खैरपुर ऐं नवाबशाह में 46 खां 43 सेंटीग्रेड रहण जो इम्कान आहे। हैदराबाद सिमरकोट में गर्मी पर 44 खां 46 सेंटीग्रेड। मौसम जी सूरतहाल बाबति ताक़िया इदारनि खे तयार रहण जी हिदायत जारी कई वई।